क्यों कर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। क्या हाल है सही? कुछ खैर सही ड्राइवर का थिया? ड्राइवर सही उस्ताद वयो आ थोड़ो कम सा काॾे वियो आहे कम सां? हिकिड़ो मिंट सही। हा हेलो। हाँ बस ब्रेकिंग न्यूज़ आहे मोकिलियांव थो सर, हाणे ई मोकिलियांव थो। बस हाणे ई मोकिलियांव थो, ब्रेकिंग न्यूज़ आहे। हाँ माइक टाइप कढां थो। हे मिली वियो आहे कंडक्टर ई न। हाँ क्लिंडर ई कंडक्टर। कैलेंडर कैलेंडर ॿुधो जी बाबा। उस्ताद खे सॾु करे हे साहब जी फोन आई, रिपोर्ट ठाहिणी आहे रिपोर्ट। तव्हांजी बस बि ॾेखारींदासीं ऐं उस्ताद खां इंटरव्यू वठंदासीं। इंटरव्यू सम्झी था न? हा वञ वसिया वसिया उस्ताद खे। हा मां बीठो आहियां बीठो आहियां। यको काॾे हली वालेकुम उस्ताद तव्हां आहियो हिन बस जा ड्राइवर? हा मां बस जो ड्राइवर मां सही हो तव्हांजो इंटरव्यू वठंदासीं। मुंहिंजो इंटरव्यू? हा तव्हांजो इंटरव्यू हलंदो। काथे ॾेखारींदो? टीवी ते हलंदो। हो साम्हूं कैमरा आहे न, ॾिसो हेॾे सो ओ लिखी पई आहे कैमरा हिते। हा 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 बस हिते सीधा थी पियो सीधा थी पियो जी। आवाज़ क्यों कर जाएगा छोकिरा? अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ख़बरी सां गॾु अॼु तव्हांजी पंहिंजी टीवी सां गॾु। पंहिंजी टीवी सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हीउ शख़्स आहे उहो जेको हीअ बस इस्लामाबाद मां 6 कलाकनि में कराची पुॼाईंदो आहे। ऐं ड्राइवर जे नाले इहो चयो वेंदो आहे त हू नशो बि कंदा आहिनि। नशे में हुनखे ख़बर न आहे पवंदी गाॾी कीअं हलाईंदा आहिनि। अचो त कुझु हिन खां चंद सवाल पुछंदासीं त हीअ बस खे कीअं काईंदो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ड्राइवर साहब ख़ुशि आहियो? खैर खैर साईं तव्हां ख़ुशि आहियो? साईं तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो अज़ीज़ुर रहमान। अज़ीज़ुर रहमान साहब तव्हां हिन बस खे घणे अरसे खां हलायो पिया? घणे अरसनि खां हीअ ड्राइवरिंग कयो पिया? ड्राइवरी खे त तक़रीबन मूंखे 30 साल थी विया आहिनि। 30 साल थी विया आहिनि? जी 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 नाज़रीन वॾो इश्क़ाक़ आहे। 30 सालनि खां वठी हीउ शख़्स ही बस हलाए पियो। अच्छा त मां इहो बि ॿुधो आहे त तव्हांजी जेकी नज़र वेही वई साम्हूं को बस वारो हुजे तव्हांखे हेडलाइट ॾिनी, तव्हांजी अखियूं वेही वयूं। बिल्कुलु इहा ॻाल्हि न पुछा कयो। जी जी अच्छा माने हे कारियूं जेके अचनि थियूं तव्हांखे हेडलाइट हणनि उन्हनि जे करे तव्हांजी अखियूं वेही वयूं। अखियूं वेहिजी वियूं अहिड़ियूं अछियूं लाइटूं हणनि था ईअं साम्हूं अचनि डिम फुल करे सॼी नज़र ख़तमु। वॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे जी नाज़रीन। हे नेशनल हाईवे ते ऐं जेके वॾा वॾा बाईपास आहिनि हे बसियूं हलाए हलाए 30 सालनि खां हिन ड्राइवर जूं अखियूं वेही वयूं आहिनि। साईं ॿियो तव्हां भला जंहिंमहिल बस हलाईंदा आहियो ड्राइवरिंग कंदा आहियो मां ॿुधो आहे त तव्हां नशो बि कंदा आहियो। नशो करे ड्राइवर नशो करे पोइ गाॾी हलाईंदो आहे, पोइ हुनखे ख़बर न पई जिथां आयो तिथां आ कर। इहा ॻाल्हि सची आहे? केतिरी सदारत आहे हिन ॻाल्हि में? सर अफ़सोस आहे इन ॻाल्हि जो त असां ड्राइवरनि जो क़दुरु कोन रहियो आहे। अफ़सोस त ॾिसिजे थो साईं, वाकई बिल्कुलु अफ़सोस आहे। बाक़ी हाणे 5 आङुरियूं बराबरि त न आहिनि। बिल्कुलु असां त पंहिंजी उमिरि में कॾहिं नशो बि कोन कयो आहे। इहो स्ट्रिंग ते वेठा आहियूं, इहो हल हला पोइ ख़बर न पवंदी आहे असांखे रोड ते था हलूं। बिल्कुलु ख़बर न पवंदी आहे त गाॾी कहिड़े पासे आहे ऐं ड्राइवर जो मुंहुं कहिड़े पासे आहे। बिल्कुलु साईं। अच्छा तव्हां भला जेको आहे 6 कलाकनि में इस्लामाबाद खां कराची हिन कोच ते हिते पुॼो था, इन में तव्हांखे भला 24 कलाक जाॻणो थो पए या 6 कलाक ई जाॻणो थो पए, वरी वापसि बि वञो था, माना डबल कयो था तव्हां रस्तो। इहो कीअं तव्हांखे माना इहो कीअं माना एतिरी एनर्जी तव्हांखे कीअं आई? हा इहो ई आहे हक़ीक़त ईअं आहे त अॼुकल्ह रोड ठही पिया आहिनि सीपेक वारा। अच्छा सीपेक रोड साईं, इहा मूंखे बि ख़बर न हुई त असांजे मुल्क में सीपेक रोड बि आहिनि। बसि एक्सीलेटर ते लत रखूं था त पेर वरी खणणो कोन थो पए, न ब्रेकर आहे न जंप आहे न झाको आहे। एक्सीलेटर ते पेर रखूं था पोइ ब्रेक ते नालो ई न आहे। पोइ इहो न त हज़ारे जानियूं वेठियूं आहिनि बस में, हज़ारे माण्हू वेठा आहिनि, ईअं न आहे त साईं उन्हनि जो क़दुरु ई न आहे। माना किथे कंहिं छोकिरे खे को तकलीफ़ अचे, कंहिं पोड़े खे तकलीफ़ अचे, को किथे चांहि पीअणी थी पए ब्रेक में सफ़ा न आहे। न स्टॉप कंदा आहियूं, हिकिड़ो स्टॉप कंदा आहियूं। अच्छा हा बाक़ी इहो आहे त असांखे पंहिंजी ड्राइवरी ते पुराणा ड्राइवर आहियूं, असांखे पंहिंजी ड्राइवरी ते नाज़ आहे। अज़ीज़ुर रहमान जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, पंहिंजी ड्राइवरिंग ते नाज़ आहे। साईं वॾी महिरबानी, असां बसियुनि वारनि खां इंटरव्यू वठूं था, तव्हांखे ॻोल्हियोसीं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं टाइम ख़राबु कयो माना ॾिसण वारनि जो। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त नाज़रीन हीउ उहो ड्राइवर आहे जेको 6 कलाकनि में हिन कोच खे हूअं लॻो असां मूंखे वक़्त शाहरुख़ खान था। थोरो धुंधलाए पर नज़र पई। अच्छा छो त नज़र जो बि गॾु आहे हिन में। अच्छा नज़र जो बि आहे नी। साईं वरी हाणे जी नज़र लाग करणो। हाणे तव्हांजो वरी कहिड़ो टाइम आहे जो हिनमहिल तव्हां ईंदव वरी?
बस असां हाणे शाम जो निकिरंदासीं अच्छा 12 बजे इस्लाम 6 बजे निकिरंदा 12 बजे इस्लामाबाद थी सघे अॼु मुंहिंजी बि दिलि थी मां इस्लामाबाद वञा ऐं घुमी अचां सही आहे न साईं तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन ख़बरूं ख़बरी कॾी ॾींदा इजाज़त साईं जो इंटरव्यू तव्हां ॿुधो ड्राइवर साहिब जो अज़ीज़ुर रहमान जो भलो तमामु भलो ड्राइवर आहे कॾहिं बि कोच में चढ़ो त कलमा पढ़ी पोइ चढ़िजो छो त हीअ ब्रेक किथे बि न हणंदा 6 कलाकनि में इस्लामाबाद खां कराची ऐं कराची खां इस्लामाबाद वॾी महिरबानी अथसि